थोरो मां चाहींदसि त असां वटि जेको असांजो ट्रांसपोर्ट जो सॼो सिस्टम आहे न उन ते बि ॻाल्हाइजो। असां वटि जेके ट्रांसपोर्ट जो सिस्टम आहे उन में कंहिं बि क़िस्म जो चेक एंड बैलेंस कोन्हे। असां वटि जेको आहे सो गाॾियुनि जी फिटनेस, रोडनि जी जेको आहे सो मेंटेनेंस ऐं ट्रैफिक लॉस, रूल्स रेगुलेशन्स, असां वटि मुकमिल तौर सां ट्रैफ़िक जो जेको निज़ाम आहे उहो मां मुतमइन छा पर तबाह थियल आहे। छो त जॾहिं असीं ॾिसूं था हाणे दुनिया जे ॿियनि मुल्कनि में, हाणे डेफिनेटली मां प्रोग्राम में आहियां त हा मां ॿुधाइणो पवंदो त दुनिया जे अंदरि मूं जेके बि मुल्क हिन वक़्त ताईं ॾिठा आहिनि, कैनेडा खां वठी अमेरिका ऐं यूरोप या फ्रांस खां वठी वेंदे बेल्जियम ऐं नेदरलैंड ताईं, ऐं उनखां अलावा जेकॾहिं मिड ईस्ट में अचूं था असां अरब मुल्कनि में त सऊदी आहे ऐं UAE आहे ऐं त या फिलिपाइन मां वियुसि, जर्मनी, ॿ जेके बि दुनिया जा मुल्क आहिनि उन्हनि जे अंदरि हिकु त पहिरियों कमु जेको आहे उहो आहे गाॾी हलंदी आहे रोड जे मथां। बहितरीनु जॾहिं तव्हां रोड प्रोवाइड कंदव त उनखां पोइ जॾहिं तव्हां सहूलियत ॾींदव, तव्हां हिनखे गाॾी जे लाइ जेके बि आहिनि बहितर जेके फैसिलिटी ॾींदो त पोइ तव्हां ड्राइवर खे या गाॾी मालिक खे हुकुम करे सघंदव त बाबा असां अव्हांखे हेतिरा बहितरीनु रोड रस्ता ॾिना आहिनि, हाणे अव्हांजो कमु आहे त तव्हां असांजे रूल्स खे फॉलो कयो। असां वटि रोडनि जी हालत बहितर कोन्हे ऐं ट्रैफ़िक जेके लॉज़ आहिनि उहे नाले मात्र आहिनि, त उन में इहो थिए थो त स्पेशली उन में हादसा थियनि था, लापरवाहियूं थियनि थियूं ऐं ख़ासि तौर सां हाणे जेकी हीअ सर्दी जी मौसम हले थी उन में जेको कोहीड़ो जेके चऊं असां धुंधु चऊं या कोहीड़ो, उन जे वधण जे करे जेकी स्पीड जेकी लिमिट आहे या असां वटि जेके छो त ॿियनि मुल्कनि जे अंदरि अॻ में ॿुधाईंदा आहिनि त हाणे थधि आहे, बर्फ़बारी आहे, तव्हांखे स्पीड लिमिट हेतिरी रखणु खपे ऐं हाणे कोहीड़ो आहे ऐं या धुंध आहे, तव्हांखे हिन क़िस्म जूं जेके रूल्स खे फॉलो करिणो पवंदो। पर असां वटि ईअं आहे कोन ऐं माण्हुनि में बि वरी जेको आहे सो छुड़वागी आहे ऐं उहे बि उनखे फॉलो नथा कनि, फॉलो कोन था कनि। जेकॾहिं उन्हनि खे माण्हुनि खे जेको आहे उन क़िस्म जी जेको आहे सो हिदायत कई थी वञे त बाबा हाणे तव्हां ट्रैफ़िक जे कानूननि खे जेको आहे सो फॉलो कयो, त माण्हू उनखे मयूब था सम्झनि, जेको आहे चवनि था त हीअ वरी कहिड़ा कानून कढिया अथऊं। मिसाल हाणे असां अचूं था पंहिंजे हिन शहर जी ॻाल्हि था कयूं, हैदराबाद जे अंदरि जीअं हाणे वेझर में जेको सो ट्रैफ़िक जे हवाले सां जीअं मिसाल ऑटोबान रोड ठहियो आहे त उन्हनि उन जेको उते कैमरा जेको आहे सो फिट कयूं आहिनि ऐं मूंखे ख़बर न आहे त उते चालान थियणु शुरू थिया आहिनि या न, पर इहो आहे त उन्हनि ऑटोबान ते ट्रैफ़िक कैमरा फिट थिया आहिनि। त हाणे चवनि पिया त उहो थी वेंदो, त हाणे उन्हनि खे फॉलो करिणो पवंदो, असांखे फॉलो करणु खपे माण्हुनि खे। लॉनेस जेकी आहे न, ला कानून जेकी आहे इंसान खे छुड़वाग बणाए थी, उनजे करे माण्हुनि खे कानून हुजणु खपनि, उन सां इंसानी जेको तहफ़ुज़ थिए थो ऐं इन जे करे दुनिया जे इन्हनि वॾनि मुल्कनि में जेके हादसा जेके आहिनि घटि था थियनि ऐं जेको आहे सो इंसानी जाननि जो उते क़दुरु आहे। मूंखे हैरत थींदी आहे, मां मुख़्तलिफ़ हंधनि ते वियो आहियां त मां हींअर जेको आहे सो अमेरिका हुउसि, जेको आहे सो हिन लास्ट में विंटर में वेकेशन्स में जेके समर हुयूं, त उते नॉर्थ कैरोलिना में असीं वञूं पिया त रस्ते सां जेको आहे सो बदकूं जेके रोड जे हिन पासे खां हिन पासे वञनि पियूं, त माण्हुनि जे अंदरि एॾो जेको सो उते आहे कानून जी अमलदारी जो उते उन बदकुनि जे लाइ ट्रैफ़िक ॿिन्ही तरफ़नि खां भेजी वई ऐं जेसि ताणी उते को ट्रैफ़िक सिग्नल बि कोन हो ऐं छो त हू एनिमल्स आहिनि, पखी आहिनि, उन्हनि खे जेको सो उनजी ख़बर न हुई
त जेको वेलर जेको हिन ढंढ खां क्रॉस करे हीअं पियो वञे त पर माण्हुनि पाण ई गाॾियूं ॿिन्ही तरफ़नि बीहारे छॾियूं ऐं जेकर जेसिताईं बदकूं क्रॉस न थियूं ओसिताणी माण्हू चुरपुर ट्रैफ़िक जी न कई। पर हिते माण्हू जो ई क़दुरु न आहे, माण्हुनि जो क़दुरु कोन्हे। गाॾी वारो जेकॾहिं जेतिरी वॾी गाॾी आहे ओतिरो जेको उनजो जेको उनखे एटीट्यूड आहे त मुंहिंजे लाइ जेको सो हीअ जेके कानून कोन्हनि ऐं जेको कानूननि खां बालातर आहियां। ऐं उते जेको सो जेके मज़दूर आहिनि ॿार स्पेशली उते एनिमल्स बर्ड्स जेके डिसेबल्स आहिनि मज़दूर आहिनि ॿार आहिनि ऐं ख़वातीन आहिनि उनखे स्पेशली जेको आहे सो ट्रीट कयो थो वञे, उनजी केयर कई थी वञे ट्रैफिक रूल्स ऐं लॉज़ में। हा काजी साहब इंफ्रास्ट्रक्चर ई अहिड़ो आहे जो डिफरेंटली एबल जेको माण्हू आहे उनखे घणी तकलीफ़ कोन थी थिए। ऐं जेकॾहिं असां पंहिंजे मुल्क सां कंपेयर कयूं था त पोइ असांखे हिकिड़ा वॾा तमामु वॾा जेको आहे गैप्स नज़र अचनि था। अच्छा उन खां अलावा छा था तव्हां सम्झो छो तव्हांजो एक्सपोजर सुठो आहे त तव्हां हिन ॻाल्हि खे सुठे अंदाज़ में करे सघो था त असां जॾहिं पंहिंजे इलाइक़नि खे ॾिसूं था कासमाबाद जी ॻाल्हि कयूं था कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी ॻाल्हि कयूं था भले पंहिंजे ॻोठनि जी ॻाल्हि कयूं त असां वटि जेको आहे न हर माण्हू चाहींदो त पंहिंजी असां जेको आहे गाॾी खणी निकिरूं छो त असां वटि ट्रैफ़िक जो जेको निज़ाम आहे उहो असांखे उन तरह सुठो कोन मिलंदो आहे। असां वटि हिकमत अमलियूं कीअं हुजणु खपनि पर सिर्फ़ु असां वटि हिकमत अमलियूं कीअं हुजणु खपनि इहो ज़रूरी न आहे पर उन्हनि ते अमल दरामद कीअं हुजणु घुरिजे काजी साहब। तो जेसिताणी पब्लिक ट्रांसपोर्ट जी ख़ासि तौर ते ॻाल्हि करूं पब्लिक ट्रांसपोर्ट जी ॻाल्हि थो कयां त असां वटि पब्लिक ट्रांसपोर्ट जी सहूलियतूं तमामु घटि आहिनि पब्लिक ट्रांसपोर्ट जूं। हींअर असां वटि जेको सो जेके से रेड जेके सिंध गवर्नमेंट जूं जेके से गाॾियूं जेके से बसिस जेके से हलणु शुरू थियूं आहिनि कुझु रूट्स ते ऐं जंहिंमां माण्हू जेको सो वञनि था पिया पर उहो असां वटि रोड रस्ता इंफ्रास्ट्रक्चर एतिरो न आहे जो हो सॼे शहर जे अंदरि मूव करे सघनि जेके इहे गाॾियूं। पब्लिक ट्रांसपोर्ट जी ॻाल्हि थो कयां स्पेशली पब्लिक ट्रांसपोर्ट जी। हिकिड़ी आहे निजी ट्रांसपोर्ट ॿी आहे पब्लिक ट्रांसपोर्ट। पब्लिक ट्रांसपोर्ट मीन्स त गवर्नमेंट सेक्टर जूं उहे गाॾियूं जेके अवाम जी सहूलियत जे लाइ जेके हलायूं थियूं वञनि। हाणे दुनिया जे जेके मुल्क आहिनि मिसाल फ्रैंकफर्ट या जर्मनी जा शहर आहिनि बर्लिन आहे फ्रैंकफर्ट आहे या म्यूनिख आहे मां उते त मूंखे हैरत थी त उते जेके पब्लिक ट्रांसपोर्ट जेके असां जेके मुलाज़िम पेशा माण्हू आहियूं उन्हनि जे लाइ बसिस ट्रेन ट्राम ऐं मतिलबु मुख़्तलिफ़ जेके मिंटनि में उहे जेके मूव पियूं कनि माना ट्रेनूं फास्ट ट्रेनूं ऐं ट्राम ऐं जेके बसिस मूव पियूं कनि ऐं उते जेको एॾो त ख़ुदि निज़ाम आहे जो ऐं ॿियो त माण्हू उनजे अंदरि हिकिड़ी पाण बि सेल्फ जेको हिकिड़ी रेस्पॉन्सिबिलिटी फील कनि था त हिकिड़ो टोकन आहे टिकट आहे वठी था छॾनि उहा हुनजे खीसे में आहे को चेक वेक बि नथो करे पर माण्हू पाण पे करे उन गाॾी में चढ़नि था उहा स्टॉपनि ते कयो थो वञे ऐं माण्हू ऐं जेके ख़वातीन या जेके मुलाज़िम पेशा माण्हू आहिनि उहे पंहिंजे स्टॉप ते लही था वञनि वरी उतां चढ़नि था ऐं ऑफिसनि ते पंहिंजो कमु करे। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त असां हिते जॾहिं असां पंहिंजे सिस्टम खे था ॾिसूं त हिकु मां कंहिं बि उहिदे खे मैंशन न कंदुमि पर जेकॾहिं मजबूरनि त हर माण्हू जेको बि ऑफिस वारो आहे पोइ चाहे एजुकेशन जो हुजे रेवेन्यू जो हुजे पुलिस वारो हुजे कंहिं बि जेकॾहिं सीट ते वेठो आहे त उहो चए थो त मां का गाॾी खां सवाइ मां ऑफिस कई वेंदुसि माना का गाॾी हुजे हुजनि पोइ मां वञा उन खां पोइ जेके रेवेन्यू ऑफिसर हुजनि पुलिस ऑफिसर हुजनि एजुकेशन ऑफिसर हुजनि मतिलबु हर डिपार्टमेंट वारो चए थो गाॾी हुजे त मां वञा। मूंखे हैरत थी त उते जेके CEOs बिलियन डॉलर्स जे इदारनि जा मालिक ऑफिसर्स CEOs उहे आम जेके ट्रेन में सफ़र पिया कनि वेहनि पिया ऐं वरी लही पंहिंजी जेको हुन में जेको इदारे जे अंदरि हलिया पिया वञनि
ऐं जॾहिं दोस्तनि मूंखे ॿुधाइनि पिया त हीउ जेको सही जेको वेठो आहे इहो जेको ही $1 बिलियन जी जेकी ही ऑफिस जी आहे, हाँ, जी हाँ। बिज़नेस ऑफिस आहे या जेकी बि गवर्नमेंट ऑफिस आहे, हे हुनजो CEO आहे या हेड आहे या कंहिं वॾी पोज़ीशन ते आहे, हाँ, हाँ। पर आम पैसेंजर वांगुरु हू बिल्कुलु, ट्रेवल बिल्कुलु। करे पियो ऐं वञे पियो। त इहो जेको कल्चर आहे असां वटि, जेको बिल्कुलु। इलीट क्लास कल्चर आहे, उन बि हिकिड़ो निज़ाम खे जेको आहे सो ॾाढो ख़राबु कयो आहे। इन इन इलीट क्लास सां न आहे, जी पर हाँ। इलीट सोच जी रखणु, हाँ, जी हाँ। इलीट सोच जी हाँ। माण्हू रब ॾिए थो, बेशक, मिसाल दुनिया बेशक। में ॾिए थो, हुन सां को बि न आहे के ग़रीब आहिनि, के मालदार आहिनि, हाँ, हाँ, हाँ। के जाइज़ के नाइजाइज़, बहरहाल उहो ॿी उहो ॿियो हिकिड़ी अलॻि डिबेट बहस आहे, अलॻि अलॻि बहस आहे। आहे, हाँ, हाँ, बिल्कुलु। पर जेकी सोच हुजे जी हाँ। उहा इलीट न हुजे, हाँ, हाँ। उहा जेको ह्यूमन वारी हुजे। बिल्कुलु, बिल्कुुलु। इक्वेटी जी जॾहिं पाण ॻाल्हि कंदा आहियूं न, त पोइ उते जेको आहे असांखे ॻाल्हि सम्झ में ईंदी आहे। असां वटि जेतिरा बि वॾा वॾा ऑफिसर्स हुजनि, पर उहे अवाम जे लाइ उहे जेको आहे न, अवाम जे सर्वेंट्स हूंदा आहिनि। उन्हनि खे जेको आहे सो अवाम जी ख़िदमत करणी हूंदी आहे। जेकॾहिं इलेक्ट थी करे बि जेकॾहिं कोई अचे थो, त उहो असांजी ख़िदमत जे लाइ ईंदो आहे, अवाम जी ख़िदमत जे लाइ ईंदो आहे। पर असां वटि हिकिड़ो वॾो फ़र्क़ु नज़र ईंदो आहे।